सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अॼु असां तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हिकु नए किसे सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोको असांजो किसो आहे लाल बादशाह ऐं हीरा राणी। ॾाढो प्यारो किसो आहे। उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तों हलूं था किसे जे तरफ़। त ॻाल्हि था कनि त आगाटे ज़माने में को हिकिड़ो ग़रीब शख़्स कंहिं ॻोठड़े में रहंदो हो, शहर में रहंदो हो। हिकिड़ो ग़रीब शख़्स हुयो। हुनजी किरत इहा हूंदी हुई, मज़ूरी इहा हूंदी हुई जो छेणा चूंडींदो, माल जा छेणा जेका था थियनि उहे छेणा चूंडे ऐं वञी बाज़ार में खपाईंदो। जीअं काठियूं कबियूं आहिनि ईअं छेणा चूंडे वञी खपाईंदो, पंहिंजो गुज़र सफ़र कंदो। ॾुखियो सुखो जेको हुनजो थिए पियो। हिकिड़े भेरे हे दो ग़रीब जीअं छेणनि जी भरी खईं, छेणा चूंडे भरी तयारु कई, छेणनि जी भरी खणी ऐं मथे ते रखियईं, निकितो। ईअं ओचितो हिन जी नज़र पई त हिकिड़ो नांग हिन जे पोयां अचे थो पियो। हिकिड़ो नांग आहे उहो हिन जे पोयां थो पियो अचे। हिन ॾिठो नांग, ॾाढो वीचारो डिॼी वियो, परेशान थियो ऐं तकिड़ो हलणु लॻो। जीअं तकिड़ो हलियो पोइ ते ॾिठई त नांग बि हिन जे पोयां तकिड़ो पियो अचे। आख़िर एतिरे में अची थियो जो ॾिठई त नांग अची ज़रे घटि हिन जे पेरनि में पियो। हाणे जेॾी महिल ॾिठई त नांग अची पेरनि में पियो आहे, सम्झई त हाणे नांग डंग हणंदे देरि न कंदो। ॿी का वाह न ॾिसी छेणनि जी जेका भरी हुअसि उहा छेणनि जी भरी खणी नांग जे मथां उछलाए। छेणनि जी भरी नांग जे मथां उछलाए त बि भउ पियो थियसि, डिॼे पियो त मथां नांग जहिड़ो हुजे। पासे में हिकिड़ो डंडो पियो हुजे, उहो डंडो खणी ऐं बीठो छेणनि खे कुटण। उन डंडे सां छेणा कुटण लॻो। कुटे कुटे साणो थी पियो, थकिजी पियो। हाणे दिलि में पक बि थियसि त नांग ज़रूरु मरी वियो। नांग मरी वियो हूंदो। आस्ते आस्ते डिॼी उन काठीअ सां ई छेणनि खे परे परे पियो करे, छेणनि खे खोले ॾिसे पियो। ॾिसे त नांग कोन्हे को। नांग हिन ॾिठो हो, नांग जे मथां इहो टोकरो उछलाई, पर हिन महिल ॾिठई त नांग आहे ई कोन। नांग कोन्हे, बाक़ी हिकिड़ो ॻाढ़ो मणियो उहो उते छेणनि में पियो आहे। हिनखे यादि आयो त मां त छेणा ई चूंडिया, मणियो त अहिड़ी का शइ हुई कान, जे हुजे हा त मां छेणनि में छो विझां। मणियो किॾां आयो? ॻाढ़ो मणियो हुजे उहो उते पियो आहे। हिन मणियो खयो, विधई खीसे में। छेणा जेके भॻल सॻल हुयसि उहे छेणा बि विधई टोकरीअ में, छेणा बि खई आयो घर। घर आयो, ज़ाल खे अची उहो मणियो ॾिनई। ॻाल्हि बि कईंसि त अॼु हे मूंसां वाक़ियो थियो आहे। सो नांग त ख़बर न आहे त अलाए काॾे वियो हलियो, बाक़ी हे उते मणियो पियो हो, हे मणियो खणी आयो आहियां। हाणे हे रख, फ़िलहाल त मां छेणा खपाइजां, पिया बि भॼी हिन भला जेके ॿर पिया मिलिया, बाक़ी हाणे मणियो आहे, असां ग़रीब आहियूं, असांजे त कम जो कोन्हे। हे वञी पोइ शहर में भला विकिणूं था, विकिणूं भला जेके ॿ टे रुपया मिलनि। ज़ाल चयसि इहो मणियो मूंखे ॾे त इहो मणियो मां थी खपायां। तोखे ख़बर न पवंदी, मणियो मां थी खपायां। हिन जी ज़ाल चयो त हाणे दुकान ते वञा, मूंखे त अघ जी ख़बर पवंदी कान, मूंखे फुरे वेंदा। तंहिंजे करे छो न बादशाह वटि वञा। ईअं सम्झ त बादशाह वटि वेंदसि, ॼण हुनखे हिकिड़ो तोहफ़ो ॾींदसि ऐं बादशाह ज़ाहिरा पंहिंजे शान मूजिबि जेको हिन जो मुल्ह हूंदो उन खां वधीक ॾींदो। दुकानदार त अञा बि मूंखे खुटाए ॾींदो। बादशाह ख़ुशि बि थींदो, बादशाह जो राज़ बि थींदो ऐं मूंखे ॿ रुपया वधीक बि असांखे मिलनि।
सो हीअ हो मणियो खणी वई बादशाह वटि, जेको उतां जो बादशाह हो बादशाह वटि। मणियो वञी बादशाह खे न ॾिनो, मणियो हिन बादशाह खे ॾिनो त बादशाह सलामत, हे मणियो आहे असांजे त कम जो कोन्हे, तव्हांजे शायाने शान आहे, जेको मुनासिब सम्झो त मूंखे हिन जो ॾियो त जीअं असां पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। बादशाह मणियो ॾिठो, हाणे बादशाह त हीरनि जवाहरनि सां खेॾण वारो, बादशाह मणियो ॾिठो, बादशाह सुञाणे वियो त मणियो हे आम मणियो न आहे, अणमुल्ह मणियो आहे, हिन जो को मुल्ह ई कोन्हे, अहिड़ो मणियो आहे। सोचई त मुंहिंजे खज़ाने में अहिड़ो मणियो न हूंदो। बादशाह हिन खां उहो मणियो वठी ऐं बादशाह हिन खे कुझु पैसा ॾिना, हिन जे लाइ त गंज थी आहे, हीअ त पैसा वठी हीअ वई हली। बादशाह उहो मणियो ॾिनो पंहिंजी ज़ाल खे, राणीअ खे, त हे मणियो ॾिस, हे मां तुंहिंजे लाइ मणियो वरितो आहे त केॾो मणियो सुहिणो आहे। राणी मणियो ॾिठो, राणीअ बि कॾहिं अहिड़ो मणियो कोन ॾिठो, राणीअ बि कॾहिं अहिड़ो मणियो कोन ॾिठो, राणी खे बि ॾाढो मणियो उहो वणियो। सो राणी छा कयो, जो मणियो थाल में विझी हिंदोरे में रखे, थाल में विझी थाल में रखी ऐं हिंदोरे में रखे। ग़रीब काठियर खे 2 रुपया मिलिया, उहे त विया हलिया, हाणे मणियो जेको हुजे सो मणियो हिननि वटि। बादशाह दरबार ख़त्म करे आयो महल में, राणी सां ईअं ॻाल्हियुनि कंदे मणियो बादशाह खे ज़हन ते अची वियो। बादशाह राणी खां मणियो जो पुछियो त अॼु वाह जो मणियो आयो, तोॾे मां मणियो मोकिलियो, मूंखे त ॾाढो मणियो वणियो, तोखे भला ॾेख भला इहो मोती वणियो? राणी चयसि त हा बराबरि, जेको आहे त असांजे खज़ाने में अहिड़ो मोती कोन्हे को, मूं वटि बि हर क़िस्म जा हीरा मोती आहिनि, पर अहिड़ो हीरो या मोती मां न ॾिठो आहे। बादशाह चयसि भला हाणे इहो खणी अचु, मां बि सवेल तकड़ में ॾिठो, खणी आ त ॾिसां त इहो मणियो। राणी जीअं मणियो खणण लाइ हिंदोरे वटि पहुती, हिंदोरे में रखियो हुई। राणी जीअं उते आई हिंदोरे वटि, ॾिसे त हे छा, थाल में रखियो हुई, थाल में मणियो कोन्हे, पर हिकिड़ो ख़ूबसूरत नंढड़ो ॿारु, मासूम ॿारु थाल में पियो आहे, रोए थो पियो। राणी यकदमि छोकिरो खयो, खणी आई बादशाह वटि, खणी आई, 2 बेऔलादी हुया। बादशाह सां जी ॻाल्हि कई, ख़ुशीअ में मापे कान पई। बादशाह हे छा, मोती रखियो हुउमि, मोतीअ जी जाइ ते हे नंढड़ो ॿारु आहे ऐं केॾो सुहिणो आहे, असांखे औलाद हुयो कोन, रब असांखे घर वेठे औलाद ॾिनो आहे, ॿिन्ही खे जो औलाद कोन हो, 2 ॾाढा ख़ुशि थिया। छो न ख़ुशि थींदा, घर वेठे बिना घुरे औलाद मिलनि। हाणे हिननि खे इहो शहज़ादो मिलियो हो नंढड़े हिकिड़े लाल मां, उन जे करे हिननि शहज़ादे जो नालो बि रखियो लाल शहज़ादो, त भाई असांखे लाल मां मिलियो आहे, तंहिंजे करे हिन जो नालो बि था रखूं लाल शहज़ादो। ॿार जे ख़ुशीअ में सॼे शहर में जशन थी वियो, ख़ैर ख़ैरियातूं थी वयूं, चङा ॾींहं पे इहे जशन हलिया। बादशाह हिन जे तातण निभाइण लाइ नौकराणियूं रखियूं, दायूं रखियूं। आख़िर शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि शहज़ादो अची जवान थियो, लाल शहज़ादो अची जवान थियो। जवान थियो त हिन जी सूंहं अञा वधीक निर्वार थी, जेको हिन खे ॾिसे हिन जी सूंहं हुस्न ॾिसी हैरान थी वञे त इंसान न आहे, हे त को मलाइको आहे, इंसान न आहे। जेको ॾिसे हिन जी सूंहं ॾिसी परेशान थी वञे त छा त रब सां हिन खे ठाहियो आहे, कहिड़ो त सुहिणो आहे। हर को हिन जे हुस्न जी सूंहं जी तारीफ़ पियो करे। हाणे लाल शहज़ादो अची बालिग थियो, जवान थियो। बादशाह खे बि हुई त हाणे मुंहिंजो पुटु जवान थियो आहे त हाणे हिन जी जे करे शादी करायां, पर शहज़ादे पाण बादशाह खे चयो त बाबा हाणे तव्हां मुंहिंजी शादी करायो, पर बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जहिड़ो मां सुहिणो आहियां
छो जो हर को मुंहिंजे सूंहं जी तारीफ़ करे थो, मुंहिंजे सूंहं जी ॻाल्हि करे थो। बाबा जहिड़ो मां सुहिणो आहे मूंखे ज़ाल बि अहिड़ी सुहिणी परिणाइजा, माना जोड़जी सघजमि। जहिड़ो मां सुहिणो आहियां मूंखे ज़ाल बि अहिड़ी हुजे। बादशाह पंहिंजे बादशाहीअ में पढ़ो ॾियारायो। पहिरियों त अमीरनि वज़ीरनि खे वोड़ूं मिलियूं, तव्हां ॻोल्हा फोला कयो, ऐं पोइ बादशाह पंहिंजे सॼे मुल्क में बादशाह पढ़ो ॾियारियो त बाबा जेके बि मुंहिंजे राज में रयत में कुआरियूं छोकिरियूं आहिनि उहे सभु फिलाणी तारीख़ ते शहर जे ॿाहिरां हिकिड़ो वॾो मैदान हुजे, उते हार सिंगार करे अची गॾु थियनि। मुंहिंजो पुटु पंहिंजी कुंवार चूंडींदो, जंहिं ते मुंहिंजे पुट जी दिलि थींदी उन सां मां पंहिंजे पुट जी शादी कराई। ऐलान थी वियो। ग़रीब त छा, पर जेके अमीर हुया उहे बि चाहिनि पिया त जेकर हेड़ो सुहिणो सेबितो सो बि बादशाह जो पुटु जेकॾहिं असांजो न्याणो थिए, असांजी धीउ उते अघामी वञे। हर कंहिंजी ख़्वाहिश हुई त जेकर शहज़ादो मुंहिंजे न्याणी खे पसंदि करे। आख़िर साईं उहा मुक़ररु तारीख़ थी। मुक़ररु तारीख़ ते सॼी मुल्क जूं जेके बि कुआरियूं छोकिरियूं हुजनि उहे हार सिंगार करे, तेल फुलेल करे, उन दौर जे हिसाब सां मेकअप करे, भला भला लटा कपिड़ा ॻह ॻठा पाए अची उहे उन मैदान ते कठा थिया। सभु कंहिं छोकिरीअ जी इहा मर्ज़ी हुई त लाल शहज़ादो जेकर मूंखे पसंदि करे, हर का इहा पई चाहे त जेकर लाल शहज़ादो मूंखे पसंदि करे। आख़िर लाल शहज़ादो बि आयो, जंहिंजो इंतज़ारु हुयो। लाल शहज़ादो बि आयो। हर कंहिंखे इहा हुजे त हाणे अलाए कंहिंखे थो लाल शहज़ादो पसंदि करे। ये छोकिरियूं हीअं कतार करे बीठियूं। बादशाह चयसि बाबा हाणे मां तुंहिंजे चवण मूजिबि घुराया आहिनि, हाणे तूं हितां पसंदि कर, जंहिंजे नाले चई त मां तोसां हुनजी शादी करायां। मां कराईंदुसि त तोखे मता सही न लॻे, तंहिंजे करे तोखे जेका पाण पसंदि अचे तूं उन ते हथु रख त मां तोसां हुनजी शादी करायां। लाल शहज़ादो हीअं कतार में बीठल हुजनि, लाल शहज़ादो हीअं ॾिसंदो पियो वियो, हर का हिक ॿिए खां वधीक सुहिणी हुजे, पर लाल शहज़ादे जी दिलि कंहिं ते न सिरकी। अलाए छो ईअं वञे पियो ॾिसंदो, ॾिसे पियो सुहिणियूं सेबितियूं बि हुजनि, भलियूं भलियूं बि हुजनि, पर अलाए छो लाल शहज़ादे जी दिलि खे सट न पई अचे, हुनजी दिलि सिरके न पई। हिन जी चॉइस का अञा ॿी हुयूं, हो सुहिणियूं सेबितियूं अमीरनि जूं हुजनि, वज़ीरनि जूं हुजनि, ग़रीबनि जूं हुजनि, पर लाल शहज़ादे खे अलाए छो का बि भाए न पई पए। लाल शहज़ादो ईअं ॾिसंदो अॻिते वधंदो पियो वञे। उन छोकिरनि में हिकिड़ी काणी छोकिरी हुई, उहा बि आई, हिकु अखि कंकाणी हुई, उहा बि वीचारी पंहिंजे हार सिंगार करे आई हुई त मन मां बि अघामी वञा। सो उहा बि ॾिसे पई। लाल शहज़ादो उन जे अॻियां बि टपियो, ॾिठई त लाल शहज़ादो हीअं लांढ आहे, सभिनी खे ॾिसंदो टपंदो थो अचे, पर ॼणो महसूसु थिए थो त का बि हिनखे पसंदि नथी अचे। जेॾी महिल हिन काणीअ वटां बि टपियो त हाणे हुन पाण सोचियो त हाणे जॾहिं हेड़ियुनि सुहिणनि खे नथो पसंदि करे त मूंखे किथां पसंदि कंदो। सो जीअं लाल शहज़ादो टपियो त हिन ॿी छोकिरीअ खे चयो त धी असांखे कहिड़ो क़बूलींदो, हे पहिरियों त हीरा राणी, हे पाण सुहिणो आहे न, हे पहिरियों त हीरा राणी, बाक़ी असां ते का हिनजी अखि पवंदी छा। लाल शहज़ादो वञे पियो, लाल शहज़ादे गुफ़्तो ॿुधो, लाल शहज़ादे गुफ़्तो ॿुधो, काणीअ जो इहो तानो ॿुधो। लाल शहज़ादे उतां ई मोट कई, पीउ खे चई त बाबा हिन सभु प्रोग्राम कैंसिल, मूंखे हिननि मां का बि पंहिंजे लाइ कुंवार न खपे, मां बसि हाणे शादी कंदुसि त बराबरि हीरा राणी सां शादी कंदुसि, मां पहिणंदुसि त हीरा राणी सां, मुंहिंजे लाइक़ु आहे त उहा। हीरा राणी उन दौर में कंहिं विलायत में रहंदी हुई, उन खे बि रब साईं बाक़ाइदे जेको इंसान त हर को सुहिणो आहे, पर ईअं सम्झ त को चइजे त को फुर्सत में वेही ठाहियल हुजे। हुनजी हुस्न जी उन दौर में जिथे किथे हाक हीरा राणीअ, कई शहज़ादा बादशाह हुनजे सिक में सिकी सोढ़ा थी विया, पर हिन जी बि का चॉइस हुई।
हिन बि कंहिंखे क़बूल न पे कयो, सुहिणा सेबिता पैसे वारा शहज़ादा बादशाह अमीर वज़ीर, पर हिन बि कंहिंखे क़बूल न पे कयो। सो हिन जी जॾहिं बि माइटी थींदी, माइटीअ जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं, पीउ हिनखे चवंदो त बा फिलाणे हंधा तुंहिंजी संग जी घुर थी आहे, त हीअ चवंदी त न बाबा मां इन सां न कंदसि। पोइ ईअं कचहरीअ में वेठी हुजनि त हिन जी का साहेड़ी हुई, उन साहेड़ी ईअं वेठे वेठे ईअं हिन जी शादीअ जी जो ॻाल्हि निकिती त उन चयोसि त हा दी हीअ माई बि शादी कंदी त का लाल शहज़ादे सां कंदी, बाक़ी ॿियो को हिनखे वणंदो छा, हीअ बि शादी कंदी त का लाल शहज़ादे सां, छो जो लाल शहज़ादे जो बि उन दौर में ईअं मुल्का मुल्क हुनजी सूंह हाक हुस्न जी हाक मशहूर हुई, हिन जे मुल्क ताईं उहा हाक हले पई। त हुन साहेड़ीअ तानो ॾिनुसि त दी हा हीअ हितां को क़बूल कंदी छा, हीअ बि पहिण बि त लाल शहज़ादे सां पहिण। हाणे होॾां लाल शहज़ादे खे काणीअ तानो ॾिनो, हेॾां हीरा राणी खे पंहिंजी साहेड़ीअ तानो ॾिनो। इन जे करे ॿिन्ही ॾिठो बि हिक ॿिए खे कोन हो, पर ॿिन्ही माना हिक ॿिए खे ॼण सिक अंदरूनी तौरु सिक पैदा थी वई हिन ॿिन्ही में। त हाणे शादी करणी आहे त हीरा राणी चयो त शादी करणी आहे त लाल शहज़ादे सां, लाल शहज़ादे बि पको पियो कयो त शादी करणी आहे त हीरा राणी। नेठि कुझु ॾींहं रखी लाल शहज़ादे पीउ खे चयो त बाबा हाणे मूंखे इजाज़त ॾे त मां हीरा राणी खे ॻोल्हियां, मां शादी कयां। पीउ खां मोकिलाए उन दौर जे हिसाब सां पैसो ॾोकड़ खणी ऐं निकिरी पियो। हे निकिरी पियो, होॾां हीरा राणी जेका हुजे उहा बि ख़ुदि मुख़्तियार हुजे, ईअं पंहिंजे पीउ जी दादली ही, उन बि जो हेसि ताईं पे माण्हू मोटाया हा, पे माण्हू मोटाया हा, ऐं हाणे ताज़ो जो हुनखे बि इहो मेणो लॻो त हुन जो बाराम फिटी वियो। नेठि कुझु ॾींहं रखी हुन में पंहिंजे पीउ खां इजाज़त वरिती त बाबा हाणे मूंखे मोकल ॾे त मां शादी कंदसि त हीअ लाल शहज़ादे सां कंदसि, मां पाण ॻोल्हे वञी पंहिंजो उहो वर ॻोल्हियां, मां शादी कंदसि त लाल शहज़ादे सां कंदसि। नेठि हूअ बि पंहिंजे मुल्क मां निकिती, हेॾां लाल शहज़ादो निकितो हुनखे ॻोल्हण, होॾां हीरा राणी हिनखे ॻोल्हण लाइ पंहिंजे मुल्क मां निकिती। रब जी कुदरत मिलाइण ते पए त ईअं सम्झ ॼण दुनिया नंढड़ी आहे, हिकिड़े हंधि ॿई अची हिक ॿिए सां मिलिया, हिकिड़े हंधि ॿई अची हिक ॿिए सां मिलिया, हिक ॿिए खे ॾिठुनि, ॾाढा ख़ुशि थिया, ॾाढा ख़ुशि थिया। हाणे शादी करणी हुई, मिलिया जो पाण में, त लाल शहज़ादे चयसि त हाणे मुंहिंजो पंधु सजायो थियो, मूंखे तो पंध खां बचायो, हाणे हल, छो जो शादी त तूं मूंसां कंदी आहे, रहंदी आहे मूंसां, हाणे हल त मां पंहिंजे मुल्क तोखे वठी हलां, पंहिंजे पीउ माउ सां तोखे मिलायां, मां तोसां हली शादी कयां। हूअ बि ईअं सम्झो तव्हां ॿेड़ा साड़े निकिती हुई, हिन सां गॾु हे हीरा राणी खे वठी पंहिंजे मुल्क जी पत। बादशाह ॾिठो, हिन जी माउ राणी ॾिठो, हेड़ी नाज़ुक बदन, सदा सुहिणी मनमोहिणी नुंहुं ॾिठनि, ॾाढा ख़ुशि थिया, पुट जी चॉइस ॾाढी हुननि खे वणी, पसंदि आयनि, त बराबरि जेकॾहिं असांजे पुट देरि कई त बराबरि देरि जे कई त उन में ख़ैरु हुयो, सजाई देरि कई, अजाई देरि न कई, बराबरि असांजे पुट जी पसंदि भली आहे। आख़िर ॾींहुं मुक़ररु थियो, नेठि वॾे धाम धूम सां हिननि ॿिन्ही जी शादी थी। बादशाह हिननि खे हिकिड़ो अलॻि महल ॾिनो, जंहिंमें लाल शहज़ादो ऐं हीरा राणी उते रहंदा हुआ। ॿिन्ही जी पाण में सिक हुजे, मोहबत हुजे, को कमुकार कोन, ॿई हिक ॿिए खां हिक घड़ी बि परे न पिया थियनि। सभिनी खे ख़बर पइजी वई, हाणे हर को आसरो पले वियो त बा लाल शहज़ादो शादी करे आयो। हाणे हर कंहिंखे, जंहिंखे जेका उमेद हुई अमीर वज़ीर खे या ॿियनि माण्हुनि खे, हाणे उहा उमेद ॼण ख़तमु थी वई त हाणे लाल शहज़ादो पहिणजी आहे। कहाणीअ जंहिं तानो ॾिनो हो, कहाणीअ जंहिं तानो ॾिनो हो त हे पहिणबो त हीरा राणी सां पहिणबो, उन खे बि ख़बर पई त बराबरि मां जेको तानो ॾिनो मांसि
सो हे ज़िद करे ऐं उहा हीरा राणी पहिणजी आयो आहे। हाणे हीरा राणी गॾु सथ उन खां घड़ी परे को नथो थिए, ॾाढो साड़ पियो थिएसि। पंहिंजे सूरत खे न पई ॾिसे पर हुनखे ॾाढो साड़ पियो थिए। साड़ में सोचींदे सोचींदे हिन शैतानी दिमाग़ में सोचियो त का अहिड़ी अटकल कयां जो हिन ॿिन्ही खे मां धार कयां, ॿिन्ही खे धार कयां, ख़ुशि न हुजनि। मूंसां न कई, वरी इन सां कई, तंहिंजे करे मां हिन ॿिन्ही खे धार कयां। पोइ सदाईं पई हीला वसीला हलाईंदी हुई कि अटकलूं सटकलूं कयां त जीअं हिननि खे मां धार कयां। पोइ हीअ सॼो ॾींहुं हूंदी हुई लाल शहज़ादे जी, ईअं सम्झ पुछा ॻाछा में। ईअं किथां हिनखे ख़बर पइजी वई त लाल शहज़ादो जेको आहे सो हिन मुल्क जे बादशाह जेको आहे ऐं राणी जेका आहे, इन्हनि जो पेट ॼणियो पुटु न आहे, इन्हनि जो पेट ॼणियो पुटु न आहे। पर नांग मां लाल ऐं लाल मां फिरी हे लाल शहज़ादो थियो आहे। ओ ग़रीब काठियर जेको नांग खे मारियो हो, हिनखे इहा ख़बर कंहिं धूती वटां कंहिं माण्हू वटां पइजी वई त लाल शहज़ादो जेको आहे सो हिननि जो बादशाह जो ऐं राणीअ जो पंहिंजो हक़ी औलाद न आहे। हे जेको आहे सो नांग मां लाल ऐं लाल मां फिरी लाल शहज़ादो थियो आहे। माना हिन जो बुण बुनियाद जेको आहे, हिन जो असुल नसुल जेको आहे सो नांग आहे, हे इंसान न आहे। हे एॾी हिन ॻोल्हा फोला कई। हाणे जो कहाणीअ खे इहा ख़बर पई, हाणे कहाणीअ खे कमु ॼण सवलो नज़र आयो। कहाणी छा कयो, रेत जा त माण्हू हुया न, हीअ हीरा राणीअ वटि अचण लॻी, हीरा राणीअ वटि अचण लॻी, रोज़ अचण लॻी। आस्ते 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 हिन हीरा राणी सां साहेड़ पगंडी, साहेड़ी थी वई हिन हीरा राणीअ, संख्याणी थी वई। रोज़ अचे हिनखे अची नयूं नयूं ख़बरूं ॿुधाए वञे, नयूं नयूं ख़बरूं ॿुधाईंदी वञे। आस्ते आस्ते हिननि जी संगत दोस्ती हिन कहाणीअ जी ऐं हीरा राणीअ जी पाण में दोस्ती गहरी थींदी वई। एतिरे क़दुरु जो हाणे हीअ राणीअ सां हुजतन बि थी वई, हुजतूं बि कंदी हुई राणीअ सां, ऐं राणी बि हिन जो ख़्यालु कंदी हुई। राणी खे इहा ख़बर ई कान हुई। हाणे हीअ जो रोज़ हिन वटि ईंदी हुई, आख़िर हिकिड़े ॾींहुं हिन राणी खे चयो त दी ज़ाल केॾी बि सची मुड़ुस सां हले पर मुड़ुसु जेको आहे न सो उहो ज़ाल ते एतबार न कंदो आहे। चई त दी तूं इहो कीअं थी चई, मुंहिंजो मुड़ुसु आहे मूंखां घड़ी परे नथो थिए, मुंहिंजो मुड़ुसु हूंदा पर मुंहिंजो मुड़ुसु अहिड़ो न आहे। चई अदी हाणे तूं ज़िद थी करीं त हाणे भला ॻाल्हि ॿुध, तूं पंहिंजे मुड़ुस खां कॾहिं पुछ, जेकॾहिं तूं चईं थी त मुंहिंजे मुड़ुस जो मूं ते एतबार आहे, मूंखां का ॻाल्हि कोन लिकाईंदो आहे, त तूं पंहिंजे मुड़ुस खां पुछ त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। हाणे हीअ ॾाइण पुछा करे आई न हुनजे बुण बुनियाद जी। सो चई त तूं पंहिंजे मुड़ुस खां पुछ त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। मूंखे पक आहे त हू तोखे पंहिंजी असुल ज़ात न ॾसींदो, पर तूं हा मथी हणी चङो। हाणे हाणे ख़बर पवंदी तुंहिंजे मुड़ुस जी सचाईअ जी त तोखे मुड़ुसु पंहिंजी ज़ात ॾसे थो या नथो ॾसे। हीअ त हवाला कटे वई हली, डूंहड़ी दुखाए वई हली। राति जो जॾहिं लाल शहज़ादो ऐं हीरा राणी पाण में वेठा, तॾहिं हीरा राणी ॻाल्हियूं कंदे कंदे ईअं अंगल करे लाल शहज़ादे खे चयो त शहज़ादा जेकॾहिं कावड़ न करे, गुस्ताखी माफ़ करी त मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां। लाल चयसि त मां अॼु ताईं तोते कावड़ियो आहियां जो तूं मूंखां ईअं थी पुछीं, पुछ बेधड़क पुछ, छा थी पुछीं। हीरा राणी चयसि त शहज़ादा मूंखे ॿुधाए त तुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे। लाल शहज़ादे खे जो हिन इहो चयो अथई, लाल शहज़ादे खे इन ॾाढो धकु लॻी वियो, दिलि में धकु लॻी वियो। ईअं पाण संभाले हिन खे चई त राणी इन ॻाल्हि तां लही वई, मूंखां इहा ॻाल्हि न पुछ। चई त न मूंखे ॿुधाए, इन में छा आहे मूंखे ॿुधाए। हिन चयसि मूंखां मां झलियाईं थो त मूं इन ॻाल्हि तां लही वञ, न त इन ॻाल्हि तां ॾाढा ॾुख ॾिसंदी, ॾाढो पोइ पछताईंदी।
ॾाढो पछताईंदी। हिन जो इहो चएसि त राणी हिन सां घणो ज़ोर न रखियो। ॿियो ॾींहुं थियो, ॾाइण अची पहुती। ॾे ख़बर, ॿुधायो तोखे, मुड़ुस खां पुछी ॿुधाई? हिन चएसि त न, मां पुछियोमांसि पर मूंखे ॿुधाई कोन। पोइ ॾिस, मां त तोखे चवां पई न, तूं वॼाए पई वहलूर वञी त मुंहिंजो मुड़ुसु हीअं, मुंहिंजो मुड़ुसु हीअं। खसीस इहा ॻाल्हि, इहा बि तोखे न ॿुधाए सघियो। इहा कहिड़ी मोहबत आहे? सदाई थो तुंहिंजे मोहबत वारो, तुंहिंजो चवण को नथो मञे। खसीस ॻाल्हि इन में आहे छा जो तोखे पंहिंजी ज़ात नथो ॿुधाए? हाणे त ईअं न मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई न त ज़ाल केॾो बि करे पर मुड़ुसु ज़ाल ते एतबार एतिरो न कंदो आहे। हीरा राणी बि औरत ई, उन खे बि ॼण हिन कहाणीअ जी ॻाल्हियुनि ते थोरो ॼण थियो त बराबरि हिन में ॻाल्हि कहिड़ी हुई। ॾिस मां कीअं हिन जे अॻियां लॻी थी पियसि, मां केॾी मुड़ुस लाइ हाम पई हणां, भला जे ॿुधाए हा त हिन में छा हो। न, अॼु अचे त मां पुछंदीमांसि इन में आहे छा जो मूंखे नथो ॿुधाए। खामखा हीअ पई मूं ते खिले। राति थी, आयो लाल शहज़ादो, ॻाल्हियुनि कंदे कंदे वरी हिन इहा साॻी ॻाल्हि कढियसि। हुन चयसि त राणी इन ॻाल्हि तां लही वई। हिन ज़िद वधियुसि त न, मूंखे ॿुधाए इन में आहे छा जो तूं मूंखे नथो ॿुधाए। लाल शहज़ादे चयसि त मां तोखे वरी बि चवां थो त इन ॻाल्हि ते ॾाढो पछताईंदी ऐं ॾाढी ॾुखी थींदी। चई कुझु कोन्हे को, तूं अजाए पियो थो मूंखे ड्रिज ॾीं, मूंखे ॿुधाए। चई न मुड़ंदीअ? चई न। चई पोइ हाणे हीअं कर, सुभाणे तेल मेट तयारु कर, पोइ उहो मले हलंदासीं तलाव ते वेंझण, हलंदासीं तलाव ते वेंझण। पोइ उते तोखे मां पंहिंजी ज़ात ॾसींदुसि। नथी मुड़ी, मां हिन महिल बि तोखे चवां थो त इन ॻाल्हि तां लही वञ, पर जे नथी मुड़ी त पोइ हाणे सुभाणे इहो बंदोबस्तु कजां, पोइ हलंदासीं तलाव ते वेंझण, मां उते तोखे पंहिंजी ज़ात ॾसींदुसि। हाणे हीअ पंहिंजे पर में ख़ुशि थी त हाणे मूंखे ॾसींदी, खामखा कहाणी पई मूंखे ताना ॾे, ॾिस साॻियो मूंखे ॿुधाए थो। सुम्ही पिया। सुबुह जीअं थियो त हिन खे इहा त ॼाण कहाणी आई, कहाणी मूंखां पुछंदी। इन शहज़ादे खे यादि ॾियारियो त शहज़ादा ॾे ख़बर, तो चयो हो, हाणे छा थो चई? हुन चयो पोइ तेल मेट तयारु कर। हुन तेल मेट तयारु करे शहज़ादे वटि खणी आई। चई त हे तेल मेट। शहज़ादे चयसि हाणे खण इहो, हल त हलूं था तलाव ते, तोखे मां उते पोइ ॿुधायां थो, वेंझां बि थो तोखे उते ॿुधायां थो। हिन चयसि हा, तो पाण वाइदो कयो, हल। लाल शहज़ादो, हीरा राणी ॿई ॼणा आया तलाव ते। उते तलाव ते अची, तलाव जे कप ते अची तेल मेट हिन ॿिन्ही आंदो, तेल मेट मखण लॻा। जीअं अॼु साबुण था आणजनि, शैम्पू था आणजनि, अॻ में तेल मेट सां वेझिबो। तेल मेट मखे पाणी में घिड़िया। पाणी में घिड़िया, जीअं पाणी में घिड़िया त हीरा राणी चयसि त ॾिस हाणे आयो आहियां, लथो आहियां पाणीअ में, हाणे मूंखे ॿुधाए, हाणे मूंखे ॿुधाए, मूंखे घणो इंतज़ारु न कराए। लाल शहज़ादे चयसि त मां चवें थो त इन ॻाल्हि तां लही वञ। चई त न, हाणे जे तूं नथो ॿुधाई न, पोइ ईअं सम्झो मुंहिंजो बि ज़िद अथई, मूंखे ॿुधाइणो ई ॿुधाइणो अथई। हिन जो ज़िद कयो त शहज़ादे हिन ॾे निहारियो। हिन ॾे निहारियईं त शहज़ादे जे अखियुनि में पाणी अची वियो। अखियुनि में पाणी अची सईं राणीअ ॾे ईअं निहारे, ईअं मासूमियत में हिनखे चई त राणी मां आख़िरी दफ़ो चवें थो त इन ज़िद तां लही वञ। पर हीअ बि साईं ज़नाने ज़िद ते ई, ज़नाने होॾ ते ई कहाणीअ जा मेणा हिनखे सुझनि पिया, सो हीअ बि मुड़ी कान। चई त न, मूंखे ॿुधाए। लाल शहज़ादे चयसि त ठीकु आहे राणी, हाणे नथी मुड़ी, मां तोखे घणो सम्झायो, हाणे नथी मुड़ी, चङो, हाणे मां लहां थो पाणीअ में, ॼां थो टुॿी, हाणे ॾिसजां त मां ज़ात जो केरु आहियां। मां ॼां थो पाणीअ में टुॿी, पोइ ॾिसजां त मां ज़ात जो केरु आहियां। ईअं चई खणी पाणीअ में टुॿी हईं। जीअं टुॿी हईं त हीअ निहारे पई त हीउ चङो हेठि हलियो वियो। ऐं घड़ी गुज़री त जिथे हिन टुॿी हईं उतां टुॿी वारी जाइ तां ईअं ॿाहिरि नांग निकितो। नांग निकितो, नांग हीअं मुंहुं मथे करे ऐं हीअ कप ते वेठी, हेॾे हिन ॾे मोड़ करे नांग चवंदो पियो वञे त हाय हाय हीरा राणी, हाय हाय हीरा राणी, ईअं बि चवंदो पियो वञे ऐं ईअं नांग अॻिते लुड़ंदो पियो वञे।
हीरा राणी जो इहो हाल ॾिठो त वठी दाऊं कई, अड़े हे छा थी वियो, काॾे मुंहिंजो लाल शहज़ादो, काॾे लाल शहज़ादे टुॿी ॾिनी, टुॿीअ जी जाइ ते लाल शहज़ादे जे बदिरां हे नांग निकितो आहे, ऐं नांग साॻियो मूंखे थो सॾे, माना हे त उहो ई आहे लाल शहज़ादो। वठी दाहूं करण लॻी, दाहूं करण लॻी, दाहूं कूकूं वठी करण लॻी, एॾियूं दाहूं परे परे ताईं हिन जा आवाज़। नौकर चाकर जेके भर पासे में हुया उहे बि अची पहुता, छा थियो, चई मां ज़िद में अची हे पंहिंजो कमु करे वेठी आहियां, मुड़ुस खे चयमि त मूंखे पंहिंजी ज़ात ॿुधाए, हुन घणो नटायो, मां घणो ज़िद कयो, आख़िर में बि मूंखे सम्झाई पर मां पंहिंजी ज़िद तां न लथसि, सो हाणे मूंखे चई त मां टुॿी थो ॾियां, पोइ ॾिसजां त मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे, टुॿी ॾेई ऐं नांग थी ऐं इहो मूंखे सॾ कंदो पियो। हीअ दाहूं पई करे, रोए पई। इतफाक़ सां हीरा राणी जेका हुई उनजी हिकिड़ी संत्याणी साहेड़ी हुई जंहिंजो नालो हो नूर परी, हिन जी साहेड़ी हीरा राणीअ जी, परियूं उॾामंदियूं आहिनि, उहा का इतफाक़ सां उन महिल उतां उॾामंदी पई वई। हीअ दरिया ते वेठी दाहूं करे पई, रोए पई, ऐं उहा उतां उॾामंदी पई वई। उन जो हीरा राणी जूं दाहूं ऐं फिरियाद ॿुधा, कूकूं ॿुधई, हेठि निहारई, सुञातई त हे त मुंहिंजी साॻी साहेड़ी आहे, त उहा नूर परी हेठि लही आई, हेठि लही आई, ॾिसई त हीरा राणी रोए थी पई। हीरा राणी हिन खे ॾिठो, सुञातई, हिन पुछियो हीरा राणी खां त छा थियो थी, हेॾियूं दाहूं कूकूं पई थी करी, छा थियो आहे, कहिड़ी तकलीफ़ थी। हीरा राणी हिनखे सॼो किसो करे ॿुधाए त मां पंहिंजे बेकुलाईअ में हे कमु करे वेठी आहियां, मां पंहिंजे बेकुलाईअ में हे कमु करे वेठी आहियां। नूर परी चयसि अदी तो त पाण सां पाण कई आहे, हाणे वेठी लिखियो लोड़। चई त न, ईअं कीअं, मां जी कान सघंदसि, मूंखे लाल शहज़ादो खपे। नूर परी चयसि त अदी हाणे अलाह मां आसरो न लाहे, कई पंहिंजी पाण अथई, मन मौला वरी तव्हांजो मेलो कराए, हाणे गणती न कर, मां वञा थी अॼु ई, हाणे हूअं वञा पई पंहिंजे कम सां, पर हाणे तोसां हीअ हालत आहे, तंहिंजे करे मां अॼु वञा थी, वञी लाल शहज़ादे जी ॻोल्हा थी कयां, लाल शहज़ादे जी ॻोल्हा थी कयां त किथे आहे, कीअं हथ ईंदो, रखो अलाह ते, सभु सणाई थींदी, दुआ कर, मां हिन महिल बसि तुंहिंजे कम सां थी वञा। ईअं चई नूर परी तो उॾामी वई। हीरा राणी रोंदी दाहूं कंदी कंदी उहा जी घर पहुती। आई घर, खाइण पीअण का शइ वणेसि कान, वेंझण सेंझण हार सिंगार सभु विसरियसि। नेठि 2-3 ॾींहंनि खां पोइ उहा जेका नूर परी जेका जंहिं हिनखे चयो त मां ॻोल्हा थी कयां, उहा नूर परी अची हीरा राणी वटि पहुती। नूर परी हिन खे जो ॾिठई ईअं ॼण साह पइजी वियुसि, ॾे ख़बर मुंहिंजे लाल शहज़ादे जी। नूर परी चयसि अदी लाल शहज़ादे जो कुझु मिड़ई मूंखे पतो पियो आहे, लॻे थो त हाणे मिड़ई मौला सणाई कंदो, तूं दिलि जाए कर। हीरा राणी खे मिड़ई कुझु पेट में साह पियो, चई भला ॾे ख़बर। नूर परी चयसि त हितां खां चङो परे फिलाणी विलायत में वासींग नांग था रहनि, वासींग नांगनि जो हिकिड़ो मकान आहे, उहे आहिनि नांग, पर उहे नांग इंसानी सूरत में बींदा आहिनि, जॾहिं चाहिनि त इंसानी सूरत में बि अची सघनि था। लाल शहज़ादो जेको तुंहिंजो आहे, उहो जेके उहे नांग आहिनि, उन विलायत में जेके नांग था रहनि, उन नांगनि जो जेको बादशाह आहे लाल शहज़ादो उन जो पुटु आहे। हिकिड़े दफ़े पंहिंजे पीउ सां कंहिं ॻाल्हि ते कावड़िजी पियो, पीउ सां कावड़िजी ऐं हिन इंसानी सूरत अख़्तियार करे हेॾे हलियो आहे, अची तोखे मिलियो कंहिं बहाने। पोइ हे जो यको गुम हो त हिन जे जुदाईअ में हिन जा माइट ॾाढा परेशान आहे, ॾाढी बुरी हालत है। पे ॻोल्हाऊं कयनि पर किथां हथ न आहे। तुंहिंजी पंहिंजी बदकिस्मती जो तुंहिंजे इन बदकिस्मतीअ सां हे वरी साॻियो वञी पंहिंजे माइटनि सां मिलियो,
हाणे जो माइटनि सां मिलियो आहे, सालनि खां हिन जा माइट सिकायल हुया, उहे त ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहिनि। उहे त हिनखे घड़ी बि पाण खां परे कोन था कनि। मां इहो सॼी पुछा करे आई। चई पोइ हाणे मूंखे कीअं मिलंदो? चई मां इहा बि पुछा कई आहे। हाणे लाल शहज़ादे खे हथु करण जी हिकिड़ी अटकल आहे, हिकिड़ी तजवीज़ आहे। जो मां ॿुधो आहे त हिन जो पीउ जेको आहे नांगनि जो बादशाह, उहो राग जो ॾाढो शौक़ीन आहे, राग ॿुधंदो आहे। पोइ उन जे करे हू अलाए किथां किथां जा ॻाईंदड़ घुराईंदो आहे। पोइ इंसानी सूरत में पाण बि थींदो आहे। जुमे जुमे जी राति पाण वटि महफ़िल कराईंदो आहे ॻाइण जी। जुमे जुमे राति उहो राग जो वॾो शौक़ीन आहे। परे परे खां जिथां ॿुधंदो आहे उतां गव्या घुराईंदो आहे। पाण बि इंसानी सूरत में पोइ जुमे जुमे राति वॾी हिकिड़ी महफ़िल मचंदी आहे हुन वटि। सो हाणे मुंहिंजी सलाह आहे त तूं हली हुन जे अॻियां ॻाए, ऐं ॻाए बहिड़ो जो हुनखे राज़ी कर। पोइ राग जो वॾो क़दुरदान आहे, राग नाच जो वॾो क़दुरदान। जॾहिं न तोखे हुनखे तुंहिंजो राग नाच वणंदो त हू बादशाह त आहे न, हू तोखां पाण ई पुछंदो त घुर जेको घुरणो अथई। पोइ बादशाह वाह बादशाह जेको वाइदो कंदा आहिनि त पंहिंजे वाइदे खे पाणी ॾींदा आहिनि। हो जीअं तोखे चए त हाणे घुर जेको घुरणो अथई, तूं उन महिल खांसि लाल शहज़ादे जी ॿांह घुर कजां। बसि लाल शहज़ादो मिलंदी त ईअं मिलंदी, बाक़ी न त लाल शहज़ादे जो आसरो पल। मां जेका पुछा ॻाछा करे आई आहियां त लाल शहज़ादो तोखे ईअं मिलंदो। हीरा राणी हीअ ॻाल्हि जो ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। शाही घराणे जी त हुई, न ॻाइण वॼाइण जी हिनखे ॼाण हुई। वरी जो हेॾां लाल शहज़ादो हिन खां वियो विछड़ी त उन जे जुदाईअ में ईअं सम्झ त हिन जे सुर में आवाज़ में बि ॾाढो हिकिड़ो दर्द पैदा थी वियो। सो हीअ इंतज़ारु करणु लॻी जुमे जो। आख़िर हीअ नूर परी सां गॾु, जेका हिन जी साहेड़ी नूर परी हिनखे पाण सां गॾु खयो, लाल शहज़ादे जे पीउ जे कचहरी वारी जाइ ते अची पहुता, जिथे हुननि जे राग जी महफ़िल थींदी। उहो ॾींहुं जुमे जो। लाल शहज़ादे जो पीउ जेको हुजे उहो इंसानी सूरत में, ॿिया रागी हुजनि उहे बि वेठा हुजनि। ईअं फर्श विछाइजी विया, महफ़िल जो सामान बाक़ाइदे तैयार थी वियो। तख़्त लॻी वियो जंहिं ते लाल शहज़ादे वारो पीउ बादशाह उहो अची वेठो। ॻाइण वारा आया, उन्हनि बि पंहिंजा साज़ तंबूरा तैयार करे पंहिंजे कम में लॻी विया। ईअं ॻाइणु शुरू थियो। हे ॿई बि वेठी हुजनि, ॾिसनि पई। चङो राग जेॾी महिल हलियो, हीरा राणी पंहिंजे साहेड़ी नूर परी सां गॾु लिकी वेठी। पाण में सलाह करे जेॾी महिल राग मतो त हीअ उथी ज़ाहिर थी बीठी ऐं बादशाह जे साम्हूं आई। बादशाह खे चई, बादशाह सलामत, मां बि तव्हांजे सखा जो ॿुधी आई आहियां त राग जो तव्हां वटि वॾो क़दुरु आहे। मां बि ईअं सम्झ त हिकिड़ी शागिर्द आहियां राग जी, पंहिंजी कोशिशि कयां थी। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदो, जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻायां। बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी। लाल शहज़ादे जी जुदाई ऐं हिन अहिड़े सोज़ सां ॻायो, अहिड़े सोज़ सां ॻाई, दर्द मां ॻाई, सॼी मजलिस में ईअं सम्झो त ॼण मदहोशी छाइजी वई। बादशाह बि मस्तु मगन थी वियो, झुमरियूं पियो हणे बादशाह। आख़िर बादशाह हीरा राणी खे चयो त हे ॻाइण वारी आहीं त अलाए किथां जी। हे ॻाइण वारी वाह जो तो ॻायो आहे, मूंखे ॾाढो तुंहिंजो ॻाइणु पसंदि आयो आहे। हाणे जेको घुर त मां तोखे ॾियां, जेको घुर त मां तोखे ॾियां। हीरा राणी चयसि, बादशाह सलामत, वाइदो कयो, मां जेको घुरां मूंखे ॾींदव। बादशाह चयसि, हा मां तोसां वाइदो थो कयां, जेको घुरंदीअ मां तोखे ॾींदसि। हीरा राणी ईअं ॿाहूं ॿधी बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मूंखे रुॻो पंहिंजो महबूब लाल शहज़ादो ॾे, छो जो उन जे विछोड़े में ई मां रुलंदे रुलंदे अची हिते पहुती आहियां।
बादशाह जो ॿुधो पंहिंजे पुट जे नाले त बादशाह कंध धूनियो, चई त न न न न न न न इहो तोखे न मिलंदो, इहो तोखे न मिलंदो, बाक़ी ॿियो जेको घुरी मां तोखे ॾियां। राणी चयसि न बादशाह, तो मूंसां वाइदो कयो, मूंखे कुझु बि न खपे, मूंखे काए माल मिल्कियत कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, मूंखे कुझु बि न खपे, ॾे त मूंखे लाल शहज़ादो। बादशाह चयसि न इहो न मिलंदो, बाक़ी ॿियो जेको चई त मां तोखे ॾियां। हिन चयसि मूंखे ॿियो न खपे, पोइ जे नथो ॾे त मूंखे कुझु ॿियो न खपे। आख़िर महफ़िल पूरी थी, साज़ंदनि पंहिंजा साज़ बंदि कया, ॻाइणा उथिया, आस्ते आस्ते ॿिया जेके नांग हुआ उहे बि हलिया। बादशाह बि उथी वियो, हीअ बि मायूस थी ऐं हीअ बि मोटी। बादशाह चयसि न इहो नूर परी चयसि त परेशान न थी, वरी ॿिए जुमे जो इंतज़ारु कर, अलाह कंदो बादशाह खे रहम ईंदो। हाणे वरी ॿिए जुमे जो इंतज़ारु करण लॻा। नेठि ॾींहं ॻणींदे आख़िर ॿियो जुमो बची थियो, ॿियो जुमो थियो, वरी राग शुरू थियो। हिन दफ़े बि ईअं हीरा राणी उथी बादशाह खां मोकल वरितई ॻाइण जी। हिन ॻाइणु शुरू कयो, पर हिन दफ़े त वरी अञा वधीक अहिड़ो दर्द मां ॻाई जो बादशाह हिन खे चयो हे ॻाइण वारी घुर जेको घुरणो हुजे। हीरा राणी वरी बि साॻी सदा हई त न मूंखे पैसो खपे, न बादशाही खपे, मूंखे खपे त लाल शहज़ादो खपे। बादशाह वरी बि कंध धूनियो, चई त न ॿियो जेको खपई त ॾिए, इहो न मिलंदो। हे चई न साईं मूंखे ॾियो त इहो, न त मूंखे ॿिए जी बुख ज़रूरत मूंखे कान्हे। आख़िर महफ़िल पूरी थी, वरी सभु उथी विया। अहिड़ी तरह सां वरी टियों जुमो आयो, वरी राग शुरू थियो। हिन दफ़े राणी अहिड़े दर्द ऐं सोज़ सां ॻायो जो ॿुधंदड़नि जूं दिलियूं बि ईअं मेण वांगुरु रिॼी उथियूं। ऐं हिन दफ़े बादशाह जे दिलि में बि रहम अची वियो, छो जो हीअ छॾेसि ई न पई। बादशाह जे दिलि में बि रहम अची वियो। बादशाह चयसि मां चवां थो ॿियो जेको खपई त मूंखां वठि, पर इहो ॾाढो ॾुखियो शर्त आहे, इहो न। हिन चयसि त न बादशाह मूंखे ॾे त लाल शहज़ादो ॾे। बादशाह चयसि हीरा राणी लाल शहज़ादो मां तोखे ॾिनो, नथी मुड़ी, मां लाल शहज़ादो तोखे ॾिनो, हली हाणे मूंसां गॾु हल, मां पंहिंजे जिगर जो टुकड़ो पंहिंजे हथनि सां कढी हली तोखे ॾियां। नथी मुड़ी, मां बि हाणे तोसां वाइदो करे वेठो आहियां, हल। हीरा राणी ॾाढी ख़ुशि थी, हीरा राणी खे वठी पंहिंजे महल में आयो। पता जो ॾिसे त उते लाल शहज़ादो पलंग ते सुतो पियो आहे। हो पाण जो हिन खां अलॻि थियो हो त हिन जी ॻणतीअ में फिराक में खाइण पीअण हिन बि छॾे ॾिनो। इहो आहे त हिनखे माउ पीउ पंहिंजा छॾनि कोन पिया, छो जो सालनि खां पोइ मिलियो उन जे करे, पर हिन बि पंहिंजा हाल हीना करे छॾिया। उते पलंग ते पियो हुजे ऐं हे हीरा राणी इहा पई ॿोली कई। हीरा राणी जो हिनखे ॾिठो त हीरा राणी बि आस्ते आस्ते अची हिन जे सेरांदी खां थी बीठी। लाल शहज़ादे जीअं खड़को ॿुधो त ईअं पासो वराई ऐं अखियूं खोले वरी हीरा राणी जो नालो वरितई। तीअं हीरा राणी उछलजी ऐं हिन जी झोली में किरी पई। हिन खे चई जी मुंहिंजे सिर जा साईं। ईअं चई इहे ॿई विछड़ियल हिक ॿिए सां मिलिया, हिक ॿिए खे खणी भाकुर विधाऊं, ॼण त ॿ न हुजनि पर हिकु हुजनि। उन खां पोइ हीरा राणी ऐं लाल शहज़ादो कुझु वक़्तु उते रहिया, छो जो हिन जे पीउ चयसि त कुझु ॾींहं जेसि ताईं मुंहिंजो पुटु सही थिए तेसि ताईं तूं हिते रह। कुझु ॾींहं उते रहिया। जॾहिं सही थियो पोइ हिन बादशाह खां मोकिलायो त बादशाह सलामत हाणे मूंखे इजाज़त ॾे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे बि छॾ त मां पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे मुल्क वठी वञा। पोइ बादशाह खां मोकिलाए हे पंहिंजे असली मुल्क में मोटी आया ऐं ॿई ॼणा ऐश आराम सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा।